नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं त सीता रोड जे वार्ड नंबर 1 सोलंगी बिरादरी ऐं मला बिरादरी पारां सीता रोड जे अॻूणे टाउन चेयरमैन रईस कंबर अली खान लिगारी ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब सीता रोड जे अॻियां सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। हिननि SSP दादू DSP खैरपुर नाथन शाह ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो कयो त असांजा गिरफ़्तार थियल माण्हुनि खे फौरी तौर आज़ाद करे असां सां इंसाफ़ कयो वञे, जॾहिं त ॿिए तरफ़ सीता रोड जे अॻूणे टाउन चेयरमैन रईस कंबर अली खान लिगारी मौक़ो पुछण ते हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 4 ॾींहं पहिरियां क़ासिम सोलंकी खां प्लाट जॻह जे लाइ ख़रीद कयो, वार्ड 2 नंबर में वेठो आहे। कल्ह मंझंदि जो असां घर में वियासीं त हिन जा मनपसंदि कंबर लिगारी जो बदर सोलंकी ऐं हुन प्लस 4 सफ़ाई मुंहिंजे घर में घिड़िया आहिनि। मूंखे वठी ऐं रेस कंबर जी उताक ते विया आहिनि। जे बाबा NC आहे जेको मसइलो आहे पैसनि सां प्लाट ख़रीद कयो आहे 4 ॾींहं पहिरियां 7 लख कैश में, ऐं हिते हज़ारे माण्हुनि प्लाट खपाया आहिनि। कंबर खान ख़ुदि प्लाट खपाया आहिनि। कंहिं वटि बका सते फरनि जी जेका कब्ज़ो कुझु बि न आहे, कब्ज़ो आहे सोलंगियुनि जो। उताक ते वठी आहिनि मूंखे ऐं प्लस में जे प्लाट खपायो आहे। उताक ते वञी हुन असांखे जेको आहे सो विड़ियो आहे, असां दर्शन कयो आहे ऐं असांखे ॾाढो घटो थी ॻाल्हाए अथनि। जे NC आहे जेको मसइलो आहे त असांखे थाणे ते खणी वञणा ऐं असांजो इहो ई मुताबिलो आहे त जेको आहे सो असांजो प्लाट आहे असांखे ॾिनो वञे। असां कैश पैसनि सां वरितो आहे, कब्ज़ो सोलंगियुनि जो आहे ऐं उहो सोलंगी में मतिलबु थाणे में बंदि आहे। असां थोरो प्लाट खपाया, असां मथे छांव त कई हींअर असांखे 100 साल 150 साल असां वेठा असां वॾी हालत मदद कई आहे। हींअर असांजो ख़बर कान सोलंगी असां सां गॾु आहे, या सिकंदर सोलंगी शाहनवाज़ सोलंगी असां सां गॾु आहे हींअर, ऐं जेको असांजी मदद कयो। रफ़ीक अहमद जमाली खे अपील था कयूं असांजी मदद कई वञे ऐं असां वॾो परेशान आहियूं। जेको आहे असांखे जुगो कोन्हे को ऐं बदरू खे हथु करी आहियूं, बदरू खे बदो साईं बदरू असां वॾो ज़ुल्म कयो, घर में किरी आयो, घर में असांखे ॿधी वियो आहे। असां वॾा परेशान आहियूं। कंबर खान जी उताक ते खणी वियो, असांजो थाणे ते वियासीं, उते कोन हुयो आहे। ॾिठो की कंबर खान हुनखे कुटे थो, असांखे मोबाइल हलाइण कोन पियो अचे, असां भरियो कोन। कंबर खान कुटे थाणे ते वरी बंदि कराए पियो। हींअर ताईं क़ासिम सोलंकी साईं थाणे ते आहे ऐं हींअर ताईं कोन छॾियो। असांखे मानी बिना छा ॾियनि न को चांहि ॾियनि मुंहिंजे ख़िलाफ़ इहो 2 छोकिरा वठी जुलूस कढियो आहे। दरअसल इहो प्लाट असांजा सर्वे नंबर इहो जंहिं खपायो आहे नालो मोहम्मद क़ासिम पुटु अली हैदर, इहो मुंहिंजो हींअर भारी आहे। हींअर बि मुंहिंजो 8 गिरे में ज़मीन हिन इहो प्लाट खपाए ॾिनो आहे असांजे मलाहनि खे। मलाह उहे माण्हू अथव, मां तव्हांखे निशानी कयां जिन पेपर आउट कया, हिननि सां गॾु ॿिया बि सीता में कुझु माण्हू हिननि सां गॾु आहे। हिननि खे एजेंसियूं खणी वयूं, हिननि उन्हनि मां लखे रुपया कमाया आहिनि। हे बेसिकली ग़रीब माण्हू आहे। इहो हिननि जो अपो ॾाढो इन्हनि बि असां वटि हारपा करे विया आहिनि। हिननि खे भाउ खे नौकिरी सिपाही रेलवे में बि असां वठी ॾिनी, मुंहिंजे भाउ हाजी साहिबु वठी। हाणे केरु पंहिंजा सर्वे नंबर ॾींदो? असांजे अबे ॾाॾे जा सर्वे नंबर आहिनि, जंहिंजो मूं वटि रिकॉर्ड आहे जेको मां तव्हांखे पेश कयां थो। असां हारी खे पंहिंजो मुंहिंजे वालिद साहिबु विहारियो त बाबा तव्हां वेहो ऐं तव्हां असांजो हारपो कयो। हिन जो इहो मक़सदु आहे त हे वेठा आहिनि त हिननि जो थी वियो, सुभाणे असांजूं ॿनियूं बि था कनि काफ़ी सालनि खां वठी, पोइ सुभाणे ॾंडो खणनि त हे ॿनियूं असांजूं हुयूं। यानी इहा त पोइ यानी का हद थी वई आहे। कहिड़ो शरीफ़ माण्हू सुभाणे रही सघंदो? मां शरीफ़ माण्हुनि खे अपील थो कयां त ख़ुदा अखि पटियो हिननि लूफरनि मां जान छॾाइण जी। हे सुभाणे कंहिंजे घर ते कब्ज़ो कनि, कंहिंजी ॿनियुनि ते कब्ज़ो कनि त असांजी असां था कयूं। मुंहिंजे वालिद साहिबु हिननि खे विहारियो, हिननि जा 4 पीढ़ियूं हिते पैदा थियूं, ख़तमु थी वियूं। असांजा हारी बाबा वेहो न, तव्हांखे खपाइण जो कहिड़ो? तव्हां वेहो पंहिंजा हारपा कयो। वेहण जो कंहिंखे हारीअ खे मुंहिंजी ताईं कोन उथारियो आहे। मूंखे मालिक एतिरो कुझु ॾिनो आहे जो मुंहिंजी एतिरी औकात थी कान्हे। मां पंहिंजे मालिक जे रब्बिल आलमीन ऐं नबी साईं जो हिकिड़ो बि थोरो नथो लाहे सघां। मूंखे ख़ुदा जो ख़ौफ़ आहे, मूंखे मौत जो ख़ौफ़ आहे, मूंखे क़बर जो ख़ौफ़ आहे।
मूं न कंहिंसां ज्यादती कई आहे न मां ज्यादती कंदुसि। हिते हज़ारे माण्हुनि खे मूं हिन ओताक ते ठाहियो आहे। हाणे मां वठी हिननि खे तश मां कंहिंखे अॼु ॾींहं ताईं थप हणी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।